अचे तो रब जे परचान जो महीनो रमज़ान शरीफ रब जे रिजान वारो महीनो अचे तो नबी ने फरमायो एडी अल्लाह ताला जी बाजे रहम करम थींदो आ रमज़ान जे महीने में जो साईं फरमायो जी रमज़ान जो चल पवंदो आ अल्लाह ताला जहन्नम जा सभई दरवाजा बंद कराए छॾींदो आ जन्नत जा सभई दरवाजा खोलाए छॾींदो आ जी रमज़ान जो चल पवंदो आ मुझे प्यारे नबी फरमायो अल्लाह ताला वदन वदन शैतान के बदराए ज़ंजीरन में जकड़ाए समुंड जे किनारन ते फिटो कराईंदो आ ऐं उन्हनि खे रब चवंदो आ त तव्हां 11 महीना मुझा बाना बानियों मुखों परे गया उन्हनि खे तव्हां जहन्नमी बणायो उन्हनि खे परे करे मां अल्लाह के कावड़ायो उन्हनि मूंखे नाराज़ कयो तव्हां हाणे तुझे करे ताके ज़ंजीरन में जकड़ाए बदराए मां समुंड जे किनारन ते फिटो करायो तां त मां अल्लाह ताला तहां जे करे जिनको कावड़ियो जिनको नाराज़ जो उन्हनि को राज़ी थिया उन्हनि को परजा उन्हनि जे विच में मां पंहिंजे विच में तव्हांखे अचण ॾींदुमि रमज़ान जे महीने में उन्हनि को मां राज़ी थींदुमि उन्हनि खे माफ़ियूं ॾींदुमि उन्हनि खे जन्नती बणाईंदुमि ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो अल्लाह जी एडी रहमत रमज़ान जे महीने में वसंदी आ जो साईं फरमायो 11 महीना बाना बानो अल्लाह जी रहमत के ॻोल्हींदा आहिनि पर अल्लाह जी रहमत रमज़ान में एडी वसंदी आ जो रमज़ान में अल्लाह जी रहमत पंहिंजनि बानड़नि बानड़नि खे ॻोल्हींदी वठंदी आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी ने फरमायो जी रमज़ान जो चल पवंदो आ अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते लही ईंदो आ ऐं ऐलान कंदो आहे को गुनाहगार हिन भलारी रातनि में मूंखों माफ़ी वठे त मां उमिरि जूं मदायूं माफ़ कयां आहे को बीमार हिन भलारी रातनि में मूंखों दुआ घुरे त मां सेहत नसीब फरमायांस आहे को रे औलादो हिन रातनि में दुआ घुरे त मां औलाद वारो बणायांस आहे को बेरोजगार हिन रातनि में दुआ घुरे त मां रोजगार वारो बणायांस आहे को रोज़ीअ जी तंगीअ वारो हिन रातनि में दुआ घुरे त मां रोज़ीअ में बरकत नसीब कयांस आहे को परेशान हाल हिन रातनि में दुआ घुरे त मां परेशानी रफ़े दफ़े कयांस आहे को मसइलनि में वरतल हिन रातनि में मूंखों दुआ घुरे त मां मसइलनि खे हल कयांस अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु वयक्शिफु अस्सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून अञा वॾे आवाज़ रमज़ान जी हर रात अल्लाह ताला दुनिया वारे आसमान से लही ऐं पाण ऐलान कंदो आहे को दुआ घुरण वारो
आए को मुझे सदन वारो, आए को मुझे पुकारण वारो, आए को हथ झलन वारो, आए को मां अल्लाह के पुकारण वारो। रब फरमाइंदो रणियों करे ऐलान करे अल्लाह ताला फरमाइंदो तो तांजे सडण में देर आ, मुझे जी करण में देरी ना है। हिन भलारी रातन में ता सिर्फ मुझे सडु कंदा वणो तो मां ता के उनमर जो उनमर जी जो जवाब दींदो वणा। मुझे अजीजो मेहरबानी करे रमजान जी रात कोशिश करे इबादत कजो। रमजान जी रातों रमजान जी रातों सुमन जी रातों ओ माशा वमाती मिठड़ो मोहम्मद करीम रमजान जो चंड ॾिसंदो नेणन तो निंद्रा हराम करे छॾींदो। सजी सजी रात रमजान में नमाज पढ़ंदा, नमाज में कुरान जी तिलावत कंदा, सजदा ॾींदा, रुकू कंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां तॾहिं तव्हांखे अर्ज़ु थो कयां रमजान जूं रातूं निंड जे लाइ न आहे। रमजान जूं रातूं रांद ऐं रूंद जे लाइ न आहे। ज़ुल्म लॻो पियो आहे शहरनि में नाइट क्रिकेट जे नाले सां रमजान में रांद शुरू कई थी वञे। अल्लाह अकबर कबीरा सां नौजवान बाल ऐं बेंत जे कढ लॻा पिया भॼऊं भॼ ओ ज़ालिमो इरशाद करे रहिया हो होनो रब ऐलान तो करे माफ़िन जा, होनो रब ऐलान तो करे राम जा, होनो रब ऐलान तो करे बाज जा, होनो रब ऐलान तो करे माफ़िया जा। ऐं तव्हां रांद में रूंद में क्रिकेट में लगा पिया छो तव्हांजो दिमाग़ कम थो करे। रमजान जूं रातूं क्रिकेट लाइ न आहे। रमजान जूं रातूं मोबाइल हलाइण जे लाइ न आहे। रमजान जूं रातूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो सुम्हण जे लाइ न आहे। टीवी ॾिसण जे लाइ न आहे। ड्रामन ॾिसण जे लाइ न आहे। फिल्मन ॾिसण जे लाइ न आहे। रमजान जूं रातूं इबादत जे लाइ रातियूं आहिनि। रमजान जूं रातूं सजदनि जे लाइ रातियूं आहिनि। रुकुन जे लाइ रातियूं आहिनि। क़ुरान जी तिलावत जे लाइ रातियूं आहिनि। छो त रमजान जो क़ुरान मजीद सां वॾो वास्तो आहे। क़ुरान मजीद रमजान शरीफ वारे महीने में नाज़िल थियो आहे। शहरु रमज़ान शहरु रमज़ान शहरु रमज़ान الذي ينزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان القرآن في الرمضان والرمضان في القرآن। कुरान रमजान में नाज़िल थियो आहे वरी रमजान जी तारीफ़ कुरान मजीद में पढ़ी। रमजान जूं रातियूं सुजाॻीअ में गुज़ारजो, इबादत में गुज़ारजो, कुरान जी तिलावत। टीवियूं न हलाइजो, फिल्मां न हलाइजो, ड्रामा न हलाइजो। हिकिड़ा वरी रमजान जी राति में ड्रामा पिया ॾिसंदा, फिल्मां पिया ॾिसंदा, गाना पिया ॾिसंदा। वॾो गुनाह आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे। होॾो रब माफ़ीअ जा ऐलान करे, रहम ऐं बाज ऐं करम जा ऐलान करे, ऐं हे वेठो ड्रामा ऐं फिल्मां ॾिसे, गाना ॾिसे,
टिकटॉक जा वीडिया ॾिसे वेठो रांदियूं खेॾे इन खां ॿियो को बदबख्त थी नथो सघे। रमजान जो रात जो इबादत ॾींहं जो भी इबादत पंजगाना नमाज पढ़णी पर तरावियां भी नान शरण वे भी पढ़णियूं ऐं रोज़ा त छॾणा ई नाहिनि। छा भी थी पवे हर हाल में रोज़ो रखो रोज़ो फर्ज़ ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो रमज़ान जो रोज़ो न गुसाइजो वॾो ॾोह कबीरो गुनाह अल्लाह जी ज़ात जो कसम नबी ने फरमायो बिना उज़र जे जानी वाणी एकड़ो रमजान जो रोज़ो कज़ा कयो इन एडो नुक़सान कयो जो सॼी जिंदगी वरी रोज़ा रखंदो रहे पर इन रोज़े जो खाल भरे न सघंदो। एडी रमजान जे एकड़े रोज़े जी क़ीमत ओ मुंहिंजा अज़ीज़ो वो रोज़ा तो जरूर रखजो पर रोज़ा रखी वरी सजो सजो दी निंड न पिया हुजो एकड़ा रोज़ा रखी सजो दी सुम्या पिया शाम जो थदा ये रोज़ा केड़े कम जा जो नमाज भी हली वने अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो रोज़ो रखी नमाज पढ़ी वरी झटड़ी कुरान मजीद जी तिलावत कजे सिज उभरी अचे हाँ पो भले झटड़ी आराम कजे आराम करे वरी बेपारी उठजे हाँ हाँ बेपारी नमाज पढ़ी वरी कुरान मजीद जी तिलावत कजे टे पारी वरी टे पारी जो कुरान मजीद जी तिलावत शुरू कजे नमाज खां बाद में वरी मगरिब ताईं ऐं वरी इन टे पारी मगरिब जे विच में कोशिश कजे दुआ जो एहतमाम कजे नबी ने फरमायो इन टेम ते अल्लाह रोज़ात जी दुआ रद न कंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेका भी तहांजी जायज़ घुरजा तहांजो जायज़ मसइलो तहांजी जायज़ का ॻाल्हि वा अल्लाह सां शेयर कजो रब खां दुआ घुरजो रब इंशाअल्लाह ताला इहा तहांजी दुआ न मुटाईंदो वरी इफ्तारी करे इफ्तारी के बाद में झटड़ी भले घर नो चक्कर लगाजे भले थोरो घुमजे हाँ हाँ वरी घूमी वरी ईशा जी नमाज दे ईशा जी नमाज बा जमात पढ़जे वरी नमाज पढ़ी हाँ हाँ सुन्नतों वितर पढ़ी तरावियां पढ़ी हाने वरी भले झटड़ी आराम कजे तो 12 ताईं आराम कजे 1 बजे ताईं आराम कजे आराम करे वरी कुरान मजीद जी तिलावत कजे हाँ हाँ जेकॾहिं रात वारो आराम न करे तो बेहतर छो त सुबुह जो आराम घणो थी वञे या वरी सुबुह वारे आराम के थोरो घटाइजे सुबुह जी नमाज पढ़ी हाँ हाँ 10-11 ताईं कुरान मजीद जी तिलावत कजे पोइ वरी आराम कजे बेपारी ताईं या वरी ॾींहं वारे आराम के घटाइजे या ॾींहं वारे आराम के घटाए नथो त रात वारे आराम के छॾे ॾे कोशिश करे रात जो
रोए रब जी दरबार में दरगाह में अल्लाह जन्नत घुरे अल्लाह माफी घुरे अल्लाह रहम घुरे रब को बाज घुरे रब फरमाए तो ताजो सदन कमा जी काम जो कमा उजीब दावत दाइज़ादान फलियस्तजीबूली वलियुमिनु बी लअल्लहुम यरशुदून। अञा वॾे आवाज़ जेकॾहिं को कम वारो आहे मेहनत वारो आहे मजदूरी वारो आहे हिकु त रमज़ान में मेहनत मजदूरी न करे त बहितर आहे रमज़ान में अल्लाह जे हवाले करे पाण खे पर जेकॾहिं घर जो चुल्हो नथो ॿरे त पोइ मेहनत मजदूरी करणी थी पवे पोइ इहा तरतीब वरी हीअं कजे सुबुह जो रोज़ो रखी वरी रोज़े खां बाद में जॾहिं क़ुरान शरीफ़ जी तिलावत नमाज खां बाद में करे पोइ भले 8 बजे 9 बजे दुकान ते हलियो वञे कम ते हलियो वञे वरी ॿे पहिरीं जी नमाज पढ़े वरी टे पहिरीं जी नमाज पढ़े वरी इफ्तारी ते अचे हाणे इहो हिलाल जो जेको पोरियो थो करे मेहनत थो करे मजदूरी थो करे अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम फरमायो त रब तो चवे जेको रोज़ो रखी हक़ हिलाल जी कमाई थो करे सॼो ॾींहुं मेहनत थो करे नमाज क़ज़ा नथो करे इनखे बि मुबारक ॾे त मां अल्लाह से सॼो ॾींहुं इन जी बि इबादत में थो लिखाए छॾां इन रोज़े जो सवाब अलग वरी ॿियो सॼो अल्लाह से फरमायो ॾींहुं नेकिन में लिखाए छॾींदो मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइर ईअं न कजो जो रोज़ा रखी वरी टीवियूं वेठा हलायो ईअं न कजो रोज़ा रखी वरी वेठा ड्रामा हलायो ईअं न कजो रोज़ा रखी वरी फिल्म हलायो ईअं न कजो रोज़ा रखी वरी गाना हलायो वेठा बदनज़रियूं कयो जेॾो अल्लाह रमज़ान में रहम कंदो आहे ओॾो ई वरी अल्लाह जे गुनाह ते नाराज़ थींदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जे रोज़ो रखियो टीवी हलाई जे रोज़ो रखियो फिल्म हलाई जे रोज़ो रखियो ड्रामो हलायो जे रोज़ो रखियो गानो हलायो हाँ हाँ फिल्म हलाई इनके सवाब तो रोज़े जो न मिलदो हाथों जो अल्लाह जज़ाब के दावतों तो दे अल्लाह अकबर कबीरा लाहौर जो तो वाक़ियो अल्लाह अकबर कबीरा उते इफ्तारी जो टे पारी जो वक्त इफ्तारी वेजिया मां ती चवे धीअ खे धीअ हलिया मूंसां पानी पचराए मूंसां भाॼी तैयार कराए इफ्तारी वेजिया धीअ थी चवे ओ अम्मा मां तो ज़मानी न पचराईंदी माए मां तो सां भाॼी न ॼाणाईंदी माए हिन वक्त मुझे खास पसंदीदा ड्रामे हलण जो वक्त आ मां ड्रामो ॾिसंदमि मां थी चवे ओ छोकरी भले मानी नथी पचराए त न पचराए भाॼी नथी ॼाणाए त न ॼाणाए पर इहो गुनाह न कजाए मता रब नाराज़ नथी पई मता अल्लाह कावड़जी न पई पर छोकरी नथी मुड़े छोकरी मां को गुस्साए छोकरी के भी रोज़ो आ गुस्साए करे मां को मथे कोठे ते चढ़ी वई मथे कोठे ते कमरो
उते टीवी अलग रखियल हुई छोकरी शाम जो अंदरों दर बंद करे ऐं टीवी हलाए वही रही हेडो इफ्तारी थी अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अज़ान मिलिया मां जल्द में रोज़ो खोलियो मां धीअ खे ॻोल्हे दियो छोकरी काॾे वई अज़ान थी मिले रोज़ो खोल छोकरी हेठ नथी मिले मां समझी वई दैया कोठे ते वई होंदी टीवी ॾिसण मां मथे चढ़ी आई कन जो ॾे त टीवी हली रही आ दर खे ज़ोर ॾे त दरवाज़ो अंदरां बंदि लॻो पियो आ धीअ खे चवे थी मां ओ छोकरी अज़ान थी मिले टीवी बंद कर अज़ान थी मिले रोज़ो खोल दरवाज़ो खोल पर छोकरी न टीवी थी बंद करे न दर थी खोले छोकरी जो आवाज़ ही न थो अचे आखिर मां परेशान थी पाड़े वारा आया अजी दरवाज़ो तोड़ियो छा नज़र कर टीवी हली रही आ छोकरी बेड ते मुई पई आ हिकड़ी किरड़ी आ जेका छोकरी के नड़ीअ में चकहियो वेठी आ अल्लाह अकबर कबीरा यकदम टीवी बंद कई वई हां छोकरी के खयो वियो पर छोकरी खजे न पई किरड़ी के भजाण की कोशिश कई वई पर किरड़ी चक छॾे न पई आखिर हिकड़े पाड़े वारे आलम खे घुरायो आलिम आयो सॼो किसो ॿुधायो उन जो त हीअं कयो टीवीअ खे वेझो खणी अचो टीवीअ खे वेझो खणी आया किरड़ीअ झप ॾेई टीवीअ ते वेठी कि हाणे छोकरीअ खे खणो छोकरीअ खे खयो त छोकरी खजी वई हा वरी उन अल्लाह वारे जो भला टीवी रखो वरी टीवीअ खे रखियो त वरी छोकरी पेट ते ॼमी वई वरी कड़ी झप ॾेई करे वरी छोकरी जे नड़ीअ में चपायो अल्लाह अकबर कबीरा आखिर वरी टीवी वेझी करे आया टीवी खणी बीठा वरी किरड़ीअ झप ॾिनो टीवीअ ते वेठी वरी छोकरीअ खे खयो त छोकरी खजी वई आखिर इहा छोकरीअ सां गॾु गुस्ल में टीवी भी गॾु इहा किरड़ी भी गॾु नमाज़े जनाज़ा माल भी इहा टीवी भी गॾु इहा किरड़ी भी गॾु हाणे जंहिंमहिल छोकरीअ खे पूरण जो वक़्तु आयो वरी हुन अल्लाह वारे जो टीवी परे कयो वरी टीवी परे कयो वरी छोकरी हथन में छॾाइजी वई जनाज़ो छॾाइजी वियो उते जो ते ज़मीन ते छोकरी ॼमी वई खट ॼमी वई हा किरड़ी झप ॾेई अची वरी साॻो ई कफन में घिरी करे छोकरीअ खे नड़ीअ में चपायो आखिर अल्लाह वारे जो मसइलो ईअं हल न थींदो हाणे हीअं जो पहिरियों टीवीअ खे क़बर में लायो पोइ इहा टीवी इहा किरड़ी पहिरियों क़बर में लायो पोइ छोकरीअ जो जनाज़ो रखो पोइ छोकरी लांदी क़बर में न त ईअं छोकरीअ जो लहणु मुश्किल आहे अल्लाह इन खां एॾो नाराज़ थियो आहे रमज़ान जी बेक़दरी करण जे करे रमज़ान में टीवी हलाइण जे करे रमज़ान में ड्रामे हलाइण जे करे रोज़े में ड्रामे ऐं टीवी ऐं फिल्म हलाइण जे करे रब इन खां एॾो कावड़ियो आहे जो अल्लाह इन जे मथां रहम करण जे लाइ हाली तयारी न आहे हाणे बानी जाने टीवी जाने किरणी जाने अल्लाह जाने अल्लाह अकबर कबीरा पहिरियों टीवी लाथो किरणी गॾा तो छोकरीअ खे लाथो तो तख़्ता ॾेई मथां मिटी चाढ़ियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो जॾहिं छोकरीअ जो दुनिया में इहो हाल त क़बर में छा हाल हूंदो आख़िरत में जो छा हाल थींदो क़यामत में इन जो छा हाल हूंदो तंहिंजे करे मां मोतबाना खे गुज़ारिश कयां खुदा खे नाराज़ न कजो रमज़ान में रब खे कावड़ाइजो न हा ये ड्रामा ये फिल्मा ये गाना ये टीवियूं ये विसियारियूं न हलाइजो अम्मा वाइज़ में चवंदो नालो अल्लाह जो नालो रहीम बिया अल्लाह जो नालो करीम बिया अल्लाह जो नालो गफूर बिया
अल्लाह जो नालो गफार भी आ, अल्लाह जो नालो याद रखो रज़ाक भी आ, अल्लाह जो नालो हाँ हाँ करीम भी आ, पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी अथो, अल्लाह जो नालो जब्बार भी अथो, अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आ, शदीदुल अज़ाब जो मालिक भी आ, अज़ाब नज़ीम जो मालिक भी आ, अज़ाब नज़ीम जो मालिक भी आ। इन्ना बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ तमाम सख्ता। फमा युकज़्ज़िबुका बअद बिद्दीन, अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। अञा वॾे आवाज़ जो इंशाअल्लाह रमज़ान में टीवियूं बंद करे छॾींदा, जो ये मोबाइलियूं बंद करे छॾींदा, जो गलत प्रोग्राम न हलाईंदा, जो रब खे न कावड़ाईंदा। मुंहिंजा अज़ीज़ रमज़ान रब जे रिझाइण जो नालो आहे, रब खे कावड़ाइजो न।